हुकूमत मुखालिफ़ धुर नेब चेयरमैन लाइ जस्टिस रिटायर्ड जावेद इक़बाल जे नाले ते इतफ़ाक़ करे वरितो आहे। अहिड़ो ऐलान क़ौमी असैम्बली में मुखालिफ़ धुर जे अॻवान सैयद खुर्शीद शाह रोडी जे तालकी अस्पताल में पोलियो मुहिम जो इफ़्तिताह खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। वो है जस्टिस जावेद इकबाल जो सुप्रीम कोर्ट के जस्टिस रहे हैं। संदसि चवणु हो त नेब चेयरमैन जे नाले ते हुन हुकूमत खे राज़ी कयो। कुझु देर अॻु हिकु फ़ोन कॉल ते बि उन हवाले सां सलाह मशवरो थियो। इतफ़ाक़ थियण बैदि ॿुधाए थो त नओं नेब चेयरमैन जस्टिस रिटायर्ड जावेद इकबाल हूंदो। और हमारी 4 मीटिंग्स हुई। अभी मेरी एक टेलीफोन पे तकरीबन 10-12 मिनट की डिस्कशन हुई 2-3 नामों पे। सैयद खुर्शीद शाह चयो त नेब चेयरमैन जी मुक़ररीअ बाबति सलाह मशवरे लाइ 4 मुलाक़ातूं थियूं हुयूं। नेब चेयरमैन जो नालो ॾियणु ज़रूरी हो। हुन चयो त नेब चेयरमैन जो उहिदो ईंदड़ वक़्त लाइ अहमियत रखे थो, उन उहिदे खे सियासी न बणायो वञे। यहाँ पे हमें इंटीग्रिटी का बंदा चाहिए जिसका पास पोस्चर भी अच्छा हो, स्ट्रॉन्ग भी हो, किसके असर सूख में भी ना हो, अल्लाह को भी जवाब दे हो। खुर्शीद शाह चयो त जस्टिस रिटायर्ड जावेद इकबाल जो माज़ी साफ़ आहे, तंहिं करे संदसि नाले ते इतफ़ाक़ कयो वियो। उम्मीद हो बेहतर नमूने ज़िम्मेवारियूं निभाईंदो। जो एबटाबाद कमीशन में उसकी रिपोर्ट है, उसके अलावा भी उसकी जो पास्ट हिस्ट्री है वो बेहतर है। संदसि चवणु हो त सरकार जमायत इस्लामी MQM पाकिस्तान ऐं तहरीक इंसाफ तरफ़ां ॾिनल नाला बि सुठा हुआ। तो उसके बाद मुझे जमायत इस्लामी की तरफ से भी, उनकी पार्लियामेंट्री पार्टी लीडर की तरफ से भी एक नाम मिला, वो भी बहुत अच्छा नाम था। जहाँ से तहरीक इंसाफ ने भी मुझे नाम दिए, बहुत अच्छे नाम थे, बेहतर नाम थे, कोई शक नहीं है उन नामों की इंटीग्रिटी में। सैयद खुर्शीद शाह चयो त जस्टिस जावेद इकबाल एबटाबाद कमीशन में सुठो नालो कमायो। हुन चयो त संदसि दुआ आहे त आम चूंडूं पंहिंजे वक़्त ते थियनि। खुर्शीद शाह चयो त संदसि ख़्वाहिश आहे त मंज़ूर हुसैन वसाण जा समूरा ख्वाब सचा थियनि। मंज़ूर वसाण के सारे ख्वाब सच्चे हो, ये झूठा हो। हुन चयो त नामूसे रिसालत कानून में कयल तरमीम वापसि करे कानून खे साॻी हालत में बहाल कयो वियो आहे। सैयद खुर्शीद शाह चयो त चूंड सुधारनि वारे बिल खे चैलेंज कयो वियो आहे।